अस्सलामुअलैकुम बच्चों, अपनी किताब का सफ़ा नंबर 38 खोल लीजिए। सबक असां जो वतन। पाकिस्तान असां जो प्यारो वतन आहे। असीं सभु पाकिस्तानी आहियूं। पाण में गॾिजी प्यार मोहब्बत सां रहूं था। पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना क़ाइमु कयो। इहो असांजो क़ौमी झंडो आहे। असीं उन जी इज़त करियूं था। झंडे जो रंग साओ ऐं अछो आहे। साए रंग में चंड ऐं तारो आहे। असांजे मुल्क जा 4 सूबा आहिनि: सिंध, पंजाब, सरहद ऐं बलोचिस्तान। असांजे मुल्क में वॾा वॾा दरिया, ऊचा ऊचा जबल, वेकरा मैदान ऐं आबाद ज़मीनूं आहिनि। ॻोठनि जा माण्हू अनाज, भाॼियूं ऐं मेवा पोखीनि था। पाकिस्तान में खंडु, कपिड़े, दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जा कारख़ाना आहिनि। असांखे पंहिंजे वतन सां प्यार आहे। असीं सभु एके ऐं इतिहाद सां रहूं था। शल धणी सॻोरो असांजे वतन खे क़ाइमु ऐं दाइमु रखे। आमीन।